नालो छा अथसि? ज़हीर। अब तव्हांजो छोकिरो ज़हीर असां नंढड़े खां पैसा फुरे थो वञे। अब तो भई पंहिंजे खे सम्झायो कुझु। केॾी महिल पैसा फुरे विया तव्हां? बाबा सवेर जो पैसा हाणे मां आयुमि घर जो पंहिंजो पैसा फुरे वियो आहे। ॿुधे बाबा खे कुझु पंहिंजे खे बि सम्झायो बाबा। पैसा थो फुरे वञे सोधे लाइ पैसा था ॾियसि दुकान ते वञे थो अघु वठी रोज़ फुरे थो पैसा। भाऊ नंढो आहे केरु आहे सादो आहे थोरो सादो आहे सादो आहे थोरो सादो चलियो आहे छा? चरियो न आहे थोरो सादो आहे भाऊ सादो आहे न विढ़ंदो बीहर न विढ़ंदो बाबा सम्झायो बाबा सम्झायो सम्झाई सादो आहे केरु आहे वरी सम्झो हा अरे उनजे बीच जो मां टियों चौथो दफ़ो आहे तोखे दाणा थो ॾियां भला तूं सम्झे कोन थो पंहिंजे छोकिरे खे सम्झाए छो नथो पंहिंजे छोकिरे खां रोज़ पैसा थो फुरे वञे। टाइम न तोखे सादो आहे चरियो थोरो सम्झ तूं बि रोज़ दर ते बीठो आहे मुंहिंजे ते छोकिरे खे वधियूं चरियो आहे चयो मां न चरियो आहे हा। चरियो आहे त पंहिंजे खीसे वारा पंहिंजी खर्ची वारा पैसा मारे छोकिरे खे छो थो ॾेई वञे? एतिरो चरियो बि न आहे हा पंहिंजा पैसा खणी तवारे छोकिरे खे ॾे